जेकी माण्हू पुछनि था त सिंधु दरिया मां नवां कैनाल ठहण सां सिंध कीअं तबाह थींदी, उहे ही वीडियो ज़रूरु ॾिसनि। सिंधु जॾहिं सिंध में दाख़िल थिए थो त उनजी सतह ज़मीन जे बराबरि थी वञे थी, जंहिं करे उन्हीअ मां हज़ारे सालनि खां वठी वाह ऐं कैनालूं वग़ैरह खोटे ज़मीनूं आबाद कयूं वेंदियूं रहियूं आहिनि, जंहिं मां चाढ़ वारनि ॾींहंनि में लॻभॻि 10 लख क्यूसेक पाणी वही सिंध में पहुचंदो आहे। उन्हीअ मां 7.5 लख एकड़ ज़मीन कचे जी, 6 लख एकड़ ज़मीन ॿेलनि जी ऐं 40 लख एकड़ पके जी ज़रई ज़मीन आबाद थींदी आहे। ऐं दरिया जे छोड़ वारे इलाइक़े में 6 लखनि एकड़नि ते दुनिया जी 6 नंबर वॾी डेल्टा में आबी जीवत पलिजंदी आहे ऐं दरिया जे ॿिन्ही किनारनि सां वाहन ऐं बैराजनि मां वणनि ऐं कणिक, कमंद या ॿियो फसल पैदा थींदो आहे। हज़ारे सालनि खां सिंधु दरिया ते सिंध जी मिल्कियत जो हक़ तस्लीम थियल आहे। पंजाब 1925 ईस्वीअ खां अॻु में सिंधु दरिया मां पाणीअ जो फुड़ो बि खणी कोन सघंदो हो। उन्हीअ खां अॻु में 1855 ईस्वीअ में अंग्रेज़ ऑफिसर मिस्टर फाइव अंगनि अखरनि सां ॿुधायो त सिंधु दरिया ते सखर, गुड्डू, सेवण ऐं कोटड़ीअ वटि बैराज तामीर थी सघनि था, जन मां सॼी सिंध सरसब्ज़ ऐं साई थी सघे थी। उन्हीअ रिपोर्ट खां पोइ पंजाब बाक़ाइदे सिंधु दरिया जे पाणीअ में अखियूं विधियूं ऐं थल ग्रेटर प्रोजेक्ट लाइ वाइसराय हिंद खे ख़त लिखियो, जंहिं घणे गौर वीचार खां पोइ उहो प्रोजेक्ट रिजेक्ट करे छॾियो। हुनजो चवणु हो त अहिड़ी तरह सिंध रेगिस्तान में तब्दील थी वेंदी। उन्हीअ खां पोइ 1923 ईस्वीअ में पंजाब सखर बैराज प्रोजेक्ट ते एतिराज़ कयो, जंहिंखे बि हिंदुस्तान जी सरकार रद्द करे छॾियो। उन्हीअ खां पोइ वरी पंजाब सिंधु दरिया मां थल कैनाल लाइ पाणी घुरियो, जंहिंखे बि वाइसराय हिंद उथंदे ई रद्द करे छॾियो। पंजाब जे वधी चढ़े एतिराज़ ते रोहिड़ी कैनाल जे 16,000 क्यूसेक पाणीअ खे 10,000 क्यूसेक कयो वियो, जंहिं करे सखर बैराज मां 85 लखनि जे बदिरां 54 लख एकड़ ज़मीन लाइ पाणी मिलण लॻो। आख़िरकार सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते 1941 ईस्वीअ में सिंध ऐं पंजाब विच में पाणीअ जी विरासत लाइ राय कमीशन जोड़ी वई, जंहिं ॿिन्ही धुरनि जे मौक़िफ़ ॿुधण खां पोइ 1945 ईस्वीअ में सिंध पंजाब एग्रीमेंट मुताबिक़ पंजाब खे सिंध जे पाणीअ जे नाजाइज़ वापराइण ते मुआवज़ो भरे ॾियण लाइ चयो, जेको हिन अॼु ताईं कोन ॾिनो आहे। उन्हीअ ठहराव मुताबिक़ सिंधु दरिया ते सिर्फ़ सिंध जो हक़ तस्लीम कयो वियो, पर पंजाब जे इसरार ते खेस ग्रेटर थल कैनाल वटां सिंधु दरिया मां 25% पाणी उन्हीअ शर्त ते खणण जी इजाज़त ॾिनी वई त उनजी मोट में हूअ पंजनि दरियाहनि जो 40% पाणी पंजनि वटां लाज़मी तौर सिंध दरिया में छॾींदो, यानी पंजाब 5 दरियाहनि मां 2 दरियाहनि जो पाणी ॾींदो। 1960 ईस्वीअ जे सिंध तास मुआहिदे तहत पंजाब जॾहिं खां पंहिंजा 3 दरिया ओभर पंजाब खे विकिणी छॾिया आहिनि, तॾहिं खां हू सिंधु दरिया जो पाणी ज़ोरी ऐं चोरीअ खणंदो रहियो आहे ऐं सिंधु दरिया मां चश्मा कैनाल में पाणी खणी झेलम नदी में भरींदो रहियो आहे, जेको भुट्टो मरहूम जी हुकूमत जे मुआहिदे मुताबिक़ सिर्फ़ ॿोॾ वारनि ॾींहंनि में खोलणो आहे, पर उहो 12 ई महीना खुलियल रहंदो आहे। अहिड़े नमूने हू तोसा 5 कैनाल में बि नाजाइज़ नमूने सां पाणी खणी रहियो आहे। विरहाङे खां पोइ सिर्फ़ पंजाब में ई टेम ऐं बैराज ठहंदा रहिया आहिनि। सिंध तास मुआहिदे मुताबिक़ हिंदुस्तान खे ॾिनल 3 नदियुनि जो पाणीअ में बि सिंध जो हक़ हो, छाकाणि त उन दरियाहनि जो 25 खां 40% पाणी पंजनि वटि फितरी तौर सिंधु दरिया में अची पवंदो हो, जंहिंखां सिंध हाणे महरूम थी वई आहे। पंजाब जे हिन वक़्त ताईं 70% ज़मीन आबाद आहे ऐं 30% ज़मीन गैर आबाद आहे, पर सिंध जी 70% ज़मीन अॼु बि गैर आबाद आहे ऐं सिर्फ़ 30% ज़मीन आबाद आहे। पंजाब चाहे थो त सिंध जी 30% आबाद ज़मीन खे बि गैर आबाद करे पंहिंजे 30% गैर आबाद ज़मीन खे आबाद करे ऐं सिंधु दरिया जी मालिकीअ जो हक़ सिंध खां मुकमल तौर खसियो वञे। उन सिलसिले में हू वक़्त ब वक़्त पंहिंजी मर्ज़ीअ सां पाणीअ जा मुआहिदा बि कराईंदो रहियो आहे ऐं उन्हनि जी भनकड़ियूं बि पाणी कंदो रहियो आहे। पंजाब जी हिकमत अमली मुताबिक़ चोलिस्तान समेत 6 नवां गैर कानूनी कैनाल कढण सां गुड्डू, सखर ऐं कोटड़ीअ जे बैराजनि ते क़ाइम समूरा कैनाल ऐं वाह साल जा 6 महीना बंद रहंदा ऐं बाक़ी 6 महीना बि वारा बंदीअ ते वहंदा। उन करे सिंध में साल में 2 फसल थी न सघंदा, पर हर 5 सालनि खां पोइ जॾहिं ॿोॾ ईंदी त 1 साल में 2 फसल थी सघंदा। पंजाब जे पाणीअ जी अहिड़ी हिकमत अमलीअ सबबि कचे जी 19 लख एकड़ ज़मीन बर्बाद थी वेंदी ऐं पके जी 70 लख एकड़ ज़मीन गैर आबाद थी वेंदी। बाक़ी 3 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ बि पंजाब जो मोहताज रहणो पवंदो ऐं सिंधुअ जे
छोड़ जे इलाइक़े में 5 मां 4 साल पाणी पहुची न सघंदो, जंहिं करे ठट्टो ऐं बदीन ज़िला सामूंडी वेरनि जे वर चढ़ी वेंदा ऐं उतां जूं ज़मीनूं सिम ऐं कलर जे सैलाब में ॿुॾी वेंदियूं ऐं कचे जी पैदावार ख़तमु थी वेंदी। सिंधु जे किनारनि वारा ॻोठ ऐं शहर उजड़ी वेंदा। 6 लखनि एकड़नि जे ॿेलनि ते गुज़ारो कंदड़ 20 लख माण्हू बेरोज़गार थी वेंदा ऐं लखे मोहाणा ऐं मीर बहार सभु दरबदर थी वेंदा। छोड़ में मौजूदु 6 लखनि एकड़नि ते बीठल तमर जा ॿेला तबाह थी वेंदा। उते जी ॿी पैदावार जीअं मच्छी, गांगट, जड़ी बूटियूं वग़ैरह ख़तमु थी वेंदियूं। सिंध जूं समूरियूं ढंढूं जीअं कींझर, मंछर, हालेजी, हडेरो ऐं चोटियारी या काछड़ी हमल ढंढ ऐं ॿियूं अटकल 550 ढंढूं मुकमल तौर बर्बाद थी वेंदियूं ऐं उन्हनि मां पखियुनि, पखड़नि, मच्छनि, ढोरनि, ढगनि, बकरियुनि, ॾिठनि ऐं उठनि वग़ैरह या ॿिए चौपाए माल जो चारो ख़तमु थी वेंदो ऐं मिठे पाणीअ जे वहकिरे खां सवाइ सिंध धरतीअ जो समूरो पाणी खारो या ख़तमु थी वेंदो। हिन वक़्तु बि सिंधु में पाणीअ जी अणाट जे करे दादू, जोही, केन शाह, मेहड़ जे पासनि जो पाणी ॿाढ़ो थी वियो आहे, जंहिं करे गैस्ट्रो जी बीमारीअ वबाई शिकल में हर साल सभई माण्हुनि खे गड़काए वञे थी। सिंध बुनियादी तरह हिकु ज़रई सरज़मीन आहे। सिंध जी 80% आबादीअ जो गुज़रान ज़राअत ते आहे। पाणीअ जे बंदि थियण जे करे सिंध जी सॼी ज़राअत तबाह थी रही आहे ऐं सिंध जी आबादी बुखनि ऐं बीमारियुनि जे वर चढ़ी रही आहे। मौजूदा आलमी कानून मुताबिक़ तोड़े सिंध जी दीनी आलमनि जी फतवा मुताबिक़ सिंधु दरिया ते शरई कानून ऐं तारीख़ी एतबार खां सिर्फ़ सिंध वारनि जो हक़ आहे।